अदी सच्ची गाल ॿुधाए अच्छा हाणे सुधरी विया आहियूं ऐं सिधा बि थी विया आहियूं। हाँ अदी हाणे न असां हर कम भॼी भॼी कंदासीं। अदा उहा ॻाल्हि त सही आहे, पर भॼी भॼी जेको कमु कंदव केरु तव्हांखे न चवे त बाल्टी पाणी जी खणी अचो, तूं उहा बाल्टी पाणी जी त हारजी वेंदी, पोइ इहो कहिड़े कम जो तव्हांजो भॼण। अदी अधे सुबुह जो मतिलबु आहे हाणे असां जेको बि कमु कंदासीं दिलि सां कंदासीं। अदा इहा ॻाल्हि त सही आहे, जेकॾहिं तव्हांजा भेणी हुआ बनीअ ते रहण जो तव्हांजो बंदोबस्त कनि ऐं 2 ॾींहंनि खां पोइ बेदे वांगुरु फिसी पओ त पोइ छा। न अदी न, हाणे असां मर्द थी मुश्किलनि सां मुंहुं ॾींदासीं। असांजा इरादा जेके आहिनि न उहे हाणे अटल आहिनि। सफ़ा ईअं जज़्बे में बीठा आहियूं, असां दिलि चए थी सॼी ज़मीन पंहिंजी पाण कयूं। अदा असां तव्हांजे हिन ओच ते गैरत करण ते ॾाढियूं ख़ुशि थियूं आहियूं, पर हिन गैरत ते क़ाइमु रहिजो, ईअं न जो असां ते माण्हू खिलायो दुश्मन खिलाए छॾियो। अदी हाणे दुश्मननि जी दांगी भॼे ई भॼे, तओ त कोन थो भॼी सघे छो त तओ लोह जो आहे, बाक़ी माण्हुनि जे वाट में असांखे ॾिसी अंगूठा पइजी वेंदा। अदा अब त तूं बि चरियो आहे जर, माण्हुनि जे वाट में अंगूठा तोरी आंगुरियूं हूंदियूं आहिनि, तोखे त मिसाल ॾियण बि नथो अचे। चला ओ ईअं जवान थी ज़िंदगी गुज़ारियो, तव्हां ते खिलण वारनि जा ॾंद असली खटा थी वञनि। अदी अती खटा छो, मां त चवां थो जेके असां ते खिलनि था न उन्हनि जा ॾंद भॼी पवनि वात फदा थी वञे न, ईअं लॻे ॼण चते जी पेटी खुली पई आहे। अदी असांजी हॾ हरामी जे करे जेके भनण थिया आहिनि हाणे उहे बि सिद्ध थी विया अथई। हा हा, इन गैपनि ऐं गिलनि जे करे असांजा घर ख़ुशियुनि खां ख़ाली हुया। हाणे असां कमाईंदासीं त घर में ख़ुशियूं ईंदियूं, ख़ुशियूं ईंदियूं त मोहबतियूं वधंदियूं, मोहबतियूं वधंदियूं त वरी पोइ ॿारड़ा बि थींदा, ऐं पोइ वरी चो तरफ़ असांजे घर में चूचू लॻी पई हूंदी। ईअं लॻंदो असांजो घर न आहे ॼण कुकड़ियुनि जो फार्म आहे, सरकारी चूज़ा पालियूं था। असांजी बि इहा ई दुआ आहे त असांजे अंगणनि में असांजे घरनि में ख़ुशियूं झुमरियूं हणनि, नूरल ऐं भूरल बुता ते हथ रखनि। जेकॾहिं ईअं थियो न त पोइ असां भेनरुनि जूं अखियूं ठरंदियूं, संदूको वेंदासीं पंहिंजे भाइरनि तां। त बुता जीअं अखी जो ठरंदनि त बर्फ़ रखंदियूं चाकिन ते। चरिया कुल कोन्हे न सफ़ा थुल्हो थिए सुधरे कोन। अदी जो मतिलबु आहे त असांखे कुझु थींदी। भाऊ नूरल ऐं भूरल, मूंखे सम्झ में ॻाल्हि का थी अचे, जेॾी महिल थो लंघा तव्हां ॿई भाइर ॾींहं जो हथियार खयो वठो, आख़िर ॻाल्हि छा आहे? सिपाही सरोटा, असां पंहिंजी ज़मीन जी चौकी ॾेई पाण हिफ़ाज़त कंदा आहियूं गोॾ ॿधी। बनीअ जी चौकीदारी छा लाइ? छा लाइ? सिधी सही ॻाल्हि लॻी पिया, दौर ख़राबु लॻो पिया बाबा। सुभाणे को लूसी लाबारी अचे ऐं बनी ते कब्ज़ो करे, असां छा कंदासूं? ॿुधाए, बनी जो कब्ज़ो छॾे ईंदासीं, पंहिंजो पेट भलियासीं असां ग़रीब माण्हू, छा कंदासीं हुनखे पोइ मथां चढ़ी? हा त इहा ॻाल्हि सही आहे, सिर्फ़ु ॾींहं जो ऐं राति जो? राति जो वरी असां वारा इहे सौट उबतो ऐं सुबतो लाइसेंस वारा हथियार खणी सॼी राति हिन बनीअ ते चौकी ॾींदा आहिनि गोॾ ॿधी। इन कॾहिं गलोली जे रबड़ी कोन छिकियो, इहे छा हथियार हलाईंदा? हलाईंदा हथियार हलाईंदा, सफ़ा जे मथां जी ॻाल्हि पियनि न। हथियार छा बाबा? तोपूं हलाईंदा आहिनि। हा तोपूं हलाए सघनि था, पर जॾहिं बसरनि वारो बारूद हुजे न। बसरनि जो बारूद? मूंखे इहा तव्हांजी ॻाल्हि सम्झ में न आई। भूरल सम्झी वियो थो, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त इहो उबतो ई सुबतो रुॻो कुतो थो घंटीअ में भौंके त बि घर में ॿिया न कंदा। ओए वरी राति जो चौकी ॾींदा, यार कमाल था कयो अथई ॿियो। ऐं सिपाही सरोटा हुननि पाण चयो त असां राति चौकी ॾींदासीं। हेलो, जी 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 सर, जी सर। हा सर, मां वियो हुउसि फोने ते। हा मीरल मूंखे मिलियो, ओ बि चयो हाजी लकुड़ मूंखे लिखी ॾिनी आहे, पर साईं केॾांहुं ईंदो तव्हांजो हुकुम खपे। न न बिल्कुलु बिल्कुलु साईं, मां उनखे ॻोल्हींदुसि। ओके सर, महिरबानी सर, महिरबानी। सिपाही सरोटा, केरो वॾो साहब हो, असुल फटा लॻी पई आहे, इहो हाणे हाजी लकुड़ नथो लिखी सघे। ॿुध मिलई न छा जे हाजी लकुड़ खे मथो चढ़ी। हा तुंहिंजी दुआ खपे, मां आहियां सिपाही सरोटो, मां अहिड़ो ॾिजोसांसि मरोटो जो सिर्फ़ु मां यादि कंदुमि। ओ ईअं
सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।